डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर रानीपुर कपड़े जे दुकानदार गुलाम हुसैन शेख जी कपड़े जे दुकानदार राशिद कलोड़ो ते हमलो तशद्दुद राशिद कलोड़ो रतोरत शाहिद कलोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जुमे जे ॾींहुं मुंहिंजे कपड़े जो वारो हो जंहिं ते मूं सिर्फ़ु पुछा कई त मुंहिंजे वारे ते तव्हां कपिड़ो छो था हलायो। पुछा करण ते मूं ते गुलाम हुसैन शेख मुलाज़िमनि सिधो मूं ते कैंची लठियुनि सां हमलो करे मूंखे रतोरत करे छॾियो। मां एसएसपी खैरपुर एसएचओ रानीपुर अब्दुल जब्बार मेमन खां मुतालबो कयां थो मूंसां इंसाफ़ कयो वञे। छा मसइलो थियो आहे तव्हां? अरे मुंहिंजो असल में यूनियन जो असांजो वारो हूंदो आहे, हर जुमे ते दुकानदार बाज़ार रानीपुर यूनियन जो वारो हूंदो आहे। उन में 2 खां 3 दुकानदार खुलियल हूंदा आहिनि, बाक़ी ॿी सॼी मार्केट बंदि हूंदी आहे। उन सिलसिले में अॼु तुंहिंजो वारो हुयो? अॼु मुंहिंजो वारो हुयो। मां सुबुह खां दुकान खोलियो, पंहिंजे दुकान ते वेठो हुउसि त मूंखे हिकिड़े कंहिं छोकिरे माना ॿुधायो त बाबा फलाणे दुकान वारो ग्राहकनि खे कपिड़ो ॾेई थो पियो। उन दौरान मां जीअं उन दुकान ते चढ़ियुसि, हेठि न पियो हलाए, हू पंहिंजे मथे दुकान अथसि, बीमार अथसि, उन ते ग्राहक हुन वटि वेठा हुया। मां जीअं मथे चढ़ी हुयुसि त उनजे मुलाज़िमनि ऐं उनजे छोकिरनि पंहिंजनि मुंहिंजे मथां हमिलो कयो, जंहिंमें मूंखे हीअ धक लॻा आहिनि। ऐं उनजे बावजूदि मुंहिंजे मथां जेको आहे न लोही शाख जेको मीटर हूंदो आहे असांजो कपिड़े जो, उन सां हमिलो कयो अथनि, कैंचियूं हयूं अथनि। 4-5 दुकानदार हुन विड़िया आहिनि, मूंखे धकाया अथनि। उनजे बावजूदि बि मूंखे माना घटि वधि ॻाल्हायो अथनि। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे भई। हाणे कहिड़ी ज़रूरत करे एसएचओ कुंभ खां, तूं एसएसपी खैरपुर खां? मां सर एसएचओ रानीपुर को इहो मुतालबो कंदुमि, असां सां हर दफ़े एसएचओ रानीपुर खां असां खां हर दफ़े नाजाइज़ी थिए। जॾहिं बि यूनियन जो वारो हूंदो आहे, इन जो दुकान खुलियल हूंदो आहे। इहो पंहिंजे मन मस्तीअ सां दादागिरी करे इन ते घणेई असां यूनियन जा मेड़ मिंटा काफ़िला खणी विया आहियूं, जाने खे यूनियन में घुरायो आहे। इहो कंहिं बि यूनियन जे नथो अचे, यूनियन में जे कंहिं बि कानून कंहिं बि कमकार में नथो अचे। पंहिंजे गुंडागर्दी